सेवण का ख़बर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवाणी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवण में कब्ज़ा माफ़िया ज़िलई इंतज़ामिया जाम शोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण खां ज़ोर थी वई। ज़िलई इंतज़ामिया जाम शोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण कब्ज़ा माफ़िया पारां कयल सेवण में कब्ज़ा ख़त्म करण में बिल्कुलु नाकाम नज़र अची रही आहे। जॾहिं त सेवण जे नए बस स्टॉप जे प्लाट ते कब्ज़ा माफ़िया कब्ज़ो करे उन ते 3 खां 4 दुकान खणाए छॾिया आहिनि, जंहिंजी ज़रियनि खां ख़बर मिली आहे त जेकी नई बस स्टॉप जे प्लाट ते जेकी दुकान ठहिराया विया आहिनि उन्हनि कब्ज़ा माफ़िया वारनि खे म्यूनिसिपल कमेटी सेवण जे हिकु वॾे अमलदार इजाज़त ॾिनी आहे। जॾहिं त सेवण में ॿियनि केतिरनि ई सरकारी खातनि जे प्रापर्टियुनि ते पिणु कब्ज़ा माफ़िया कब्ज़ा करे छॾिया आहिनि। 3 कब्ज़नि खे हटाइण लाइ ज़िलई इंतज़ामिया जाम शोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण को बि एक्शन न वरितो आहे। उन जे लाइ सिंध गवर्नमेंट जे चीफ सेक्रेटरी ऐं कमिश्नर हैदराबाद डिवीज़न खे घुर्जे त सेवण में कब्ज़ा माफ़िया जेकी कब्ज़ा कया आहिनि उन्हनि खे ख़त्म कराए ऐं जिन सरकारी खातनि जी प्रापर्टियुनि ते कब्ज़ा थियल आहिनि उन्हनि खातनि जे अमलदारनि खे फ़ौरन सेवण मां हटाए उन्हनि जे ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खयो वञे ऐं सेवण में कब्ज़ो कयल सरकारी मिल्कियतुनि खे ख़ाली करायो वञे।